अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु असां ॻाल्हि कंदासीं KTN चैनल जे नओं ड्रामो सीरियल हथें गुल मेहंदी जे बारे में। दोस्तों, हथें गुल मेहंदीअ जो प्रोमो KTN ते रिलीज़ थी चुको आहे। अॼु असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं त हिन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु करे रहिया आहिनि ऐं हिन ड्रामे जो डायरेक्टर ऐं राइटर केरु आहिनि। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं वीडियो खे अञा लाइक न आहे कयो त वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। त दोस्तों, हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। दोस्तों, हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे हुसैन शेख। दोस्तों, हुनजी तबियत कुझु महीना ठीकु न हुई, उन करे हिन ड्रामे खे अचण में लेट थी वियो। दोस्तों, हाणे इंशाल्लाह तमामु जल्द KTN चैनल ते हिन ड्रामे खे हलायो वेंदो। दोस्तों, हिन ड्रामे खे तमामु सुठी लोकेशन ते रिकॉर्डिंग कयो वियो आहे ऐं हीउ ड्रामो तमामु सुठो आहे। हिन ड्रामे में सिंध जा मशहूरु अदाकार कमु करे रहिया आहिनि, जीअं त अब्बास गुल ओढाणो, ज़ुल्फ़कार बुर्दी, इरफान शेख, तानिया चन्ना, अस्मा भुट्टो ऐं इन्हनि खां अलावा सिंध जा ॿिया बि केतिरा ई अदाकार हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। दोस्तों, असांजो इहो नंढिड़ो वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक कंदा ऐं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, माशाअल्लाह।